नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त प्रेस सेक्रेटरी पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन डॉक्टर हाकिम अली जलबाणी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। अचो त ॾिसूं था। शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। डॉक्टर हाकिम अली जलबाणी, प्रेस सेक्रेटरी ऑफ पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन। जीअं त 2 ॾींहं अॻु में सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी के पाकिस्तान वेटनरी मेडिकल काउंसिल गैर मंजूर शुदा गलती में लिखी छॾियो ऐं असां इहो ॾिठो, PVMA जे उहिदेदारनि ॾिठो, CEC जे उहिदेदारनि ॾिठो। फौरन असांजो वाइस प्रेसिडेंट डॉक्टर मुजीब अहमद महर साहब, प्रेस सेक्रेटरी डॉक्टर हाकिम अली जलबाणी, ऑफिस सेक्रेटरी डॉक्टर अवैस अहमद मेमून, चेयरमैन of CEC Dr. Qudus Ahmad Memun and CEC member Dr. Ahmad Saeed Memun हर के पंहिंजी जगह ते टेलीफोनिक उनसां राब्ता कया ऐं असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं वाइस प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान वेटनरी मेडिकल काउंसिल डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ो साहब जा। असां हुन सां बि कॉन्टेक्ट कयो ऐं असांजो वाइस प्रेसिडेंट डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ो साहब लाहौर में PVMC जे उहिदेदारनि सां मीटिंग कई ऐं फौरन इहो नओं लेटर इशू करायो, मंज़ूर शुदा वारो नओं लेटर इशू करायो। ऐं असां सिंध जे वेट्स खे इहो ॿुधाइणु चाहियूं था, जिते जिते बि वेट्स जे लाइ का बि नुक़सानदा ख़बर हूंदी, इंशाअल्लाह ताला उते असां उन्हनि जी वधि में वधि हेल्प कंदासूं ऐं उन जे फ़ाइदे वारी ख़बर ॼाणाईंदासूं। असांजो PVMC जो वाइस प्रेसिडेंट डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ो साहब जूं वधि में वधि कोशिशूं आहिनि ऐं PVMA जे उहिदेदारनि जूं, CEC जे उहिदेदारनि जूं वधि में वधि कोशिशूं आहिनि त सिंध जे वेट्स खे फ़ाइदा पहुचनि। ऐं कुझु टेन्यूअर गुज़री वियो आहे, इंशाअल्लाह ताला ॿियो जेको बि टेन्यूअर आहे असांजा PVMA जा उहिदेदार ऐं CEC जा उहिदेदार वधि में वधि कोशिशूं कंदा त डॉक्टरनि जा कमु थियनि ऐं सिंध जे वेट्स खे वधि में वधि फ़ाइदो थिए। ऐं छो त उन्हनि असांखे वोट कराया आहिनि, असां उन्हनि जा ॾाढो जवाबदार आहियूं। इंशाअल्लाह ताला जेको बि टेन्यूअर आहे असां कॾहिं बि उन्हनि खे नाउमेद न कंदासूं ऐं वरी बि असां वधि में वधि वाइस प्रेसिडेंट ऑफ PVMC साईं नज़ीर अहमद कलोड़ो साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जो असां सां उहो मीटिंग करे थो ऐं हर इशू खे रेज़ करे थो ऐं असांजी वधि में वधि हेल्प करे थो ऐं उहे जेके बि इशूज़ आहिनि सॉल्व थियनि था। थैंक्स।